अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं हींअर मदीनतुल मुनव्वरा में मौजूदु आहियां ऐं ही साम्हूं वॾी ऊची इमारत होटल जेको आहे फुंदुक ही वक़फ़ आहे उस्मान बिन उफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणो ऐं सख़ी सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ही होटल अॼु बि उन जी मिल्कियत आहे ऐं उन जी सखावत अॼु बि मदीनतुल मुनव्वरा में जारी ऐं सारी आहे ऐं ही वक़फ़ आहे सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी। सो ही मां अव्हांखे मुनासिब सम्झुमि त अव्हांखे ही ॾेखारियां। अल्लाह तव्हांखे मदीने जी ज़ियारत नसीब कंदो इंशाअल्लाह। ही हिन वक़्तु बंगाली पाड़ो दाऊदी वारो इलाइक़ो आहे, उहा हिन वक़्तु मसाकिन ते ख़ैरात में ख़र्च थींदी आहे, ग़रीबनि ते ख़र्च थींदी आहे ऐं हिते जेके वेलफेयर ट्रस्ट हलंदियूं आहिनि उन्हनि ते ख़र्च थींदी आहे। ऐं अल्लाह ताला ही जेको आहे रोज़े क़यामत ताईं जेसीं ताईं आहे जेसीं ताईं ही हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जो ख़ैरु पियो हलंदो तव्हां पंहिंजे जेको आहे अखियुनि सां ॾिसंदो उहो उस्मान साईं आहे जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजाणियूं पंहिंजूं निकाह में ॾिनियूं। हिकु वफ़ात करे वई, वरी ॿी जेको आहे सुभाणे ॾिनऊं। ऐं अॼु 18 ज़ुल्हज उन ई सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जो ॾिहाड़ो आहे, जंहिंखे ज़ालिमनि शहीद कयो मदीने में। मज़लूम मदीना शहीद मदीना उस्मान ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजी ही सखावत अॼु बि जारी ऐं सारी आहे। अल्लाह साईं अव्हांखे मदीनो नसीब फ़रमाईंदो ऐं अव्हांखे ही ज़ियारत बि नसीब फ़रमाईंदो। ही अॼु अव्हांखे सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जी मुनासिबत सां ही अव्हांखे वीडियो ठाहे करे ॾेखारियो, जीअं अव्हांखे जेको आहे सहाबा जी क़ुर्बानी जी ख़बर पए ऐं हज़रत उस्मान साईं जी जेका आहे सखावत जी ख़बर पए। अॼु बि इहा सखावत जारी ऐं सारी आहे।